बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिबगतल्लाह वमन अहसनु मिनल्लाहि सिबगतन व नहनु लहू आबिदून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। प्यारा दोस्तों, अल्लाह ताला जे पाक कलाम सूरत बकरा जी हिकड़ी मुबारक आयत हिन फ़कीर तिलावत कई आ, जंहिंमें मालिक करीम इरशाद फरमायो त सिबगतल्लाह, सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मोमिनन मदीने वारे साईं जे असहाबन जी हिकड़ी सदा हुई, उनके अल्लाह पंहिंजे लफ्ज़न में बयान कयो। असहाबन चयो सिबगतल्लाह, असी पंहिंजे मालिक रब जे रंग में रंग जी आहियूं। चओ सुभान अल्लाह। असां पंहिंजे यार जे रंग में रंग जी विया आहियूं, पंहिंजे मालिक जे रंग में रंग जी विया आहियूं। असां पंहिंजे पिरीअ जे रंग में रंग जी विया आहियूं। वमन अहसनु मिनल्लाहि सिबगतन, ऐं ॿुधायो त कंहिंजो रंग अल्लाह जे रंग खां भलो आहे। अले मूं ॾे ध्यानु आहे, अले सुता पिया आहियो, ईअं दिलबर साईं जी तकरीर ॿुधंदो, थोरो तवजह ॾियो। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त वमन अहसनु मिनल्लाहि सिबगतन, अल्लाह जे रंग खां कंहिंजो रंग भलो आहे। असांजे मथां रब जो रंग चढ़ियो आहे। रब तव्हां खां लफ़्ज़न में पुछण चाहे थो, इहो जेको रंग लॻो अथव, फ़कीरी वारो, करमी वारो, साई चादर वारो रंग जेको लॻो अथव, नथा चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए अल्लाह जे रंग खां भलो ॿियो कहिड़ो रंग आहे। मोमिन ईअं चवंदा आहिनि व नहनु लहू आबिदून, असां अल्लाह जी इबादत करण वारा आहियूं। हाजूनना मिनल्लाहि व हुव रब्बुना, ए नबी, ए महबूब फरमाए, छा अवां असां सां अल्लाह जे बारे में झगड़ो था कयो? असांजो रंग ॾिसी, करमी चादर ॾिसी, फैज़ ॾिसी, फ़कीरन जो मस्ताना वार अल्लाह अल्लाह करण ॾिसी मौलवी तो चवे त छाजे लाइ था ईअं कयो? छो था अल्लाह अल्लाह कयो? छो साई चादर पाती अथव? अदा मुल्ला थिया आहियो? अदा तव्हां हिन रस्ते ते कहिड़े वाट ते हलिया आहियो? ॾिठा अथव न, फ़कीरन ते मिड़ी चथर करण वारा खोड़ हूंदा आहिनि। पंहिंजी शिकिल ॾिस, ॾिठल अथव मुछा पाड़ा पटियल जंहिंजो निरड़ गठल, फ़कीरन जो मुखातिब। ओ मुछा पाड़ा पटियल जंहिंजो निरड़ गठल, पिनियन ते जंहिंजी कांच सिबियल, जंहिंजे मुंह में नीमक नाहे, उहो पक वहाबी आहे। शिकिल ॾिसी असां फ़कीरन ते तो खिल करी, कहिड़े रस्ते ते विया आहियो? तूं पंहिंजी शिकिल ॾिस न। मुछूं पाड़ूं पटियल जंहिंजो निरड़ो गठल, पिनियन ते जंहिंजी कांच सिबियल, जंहिंजे मुंह में नीमक नाहे, उहो पक वहाबी आहे। असां अल्लाह अल्लाह कयूं था, असां ते खिली थो। असां करमी सदायूं था, असां दिलबर आबाद वञूं था, यार जो नालो वठूं था, दिलबर साईं कयूं था, तोखे तकलीफ़ थी वञे। कुरान तो फरमाए कुल अतुहाजूनना मिनल्लाहि व हुव रब्बुना। ए नबी फरमाए, इन्हनि के जेके खिलूं था कनि, चथर था कनि, छा तव्हां असां सां इन ॻाल्हि में झगड़ो था कयो त असां अल्लाह खे पंहिंजो पालणहार था समझूं? व हुव रब्बुना व रब्बुकुम, असांजो बि रब अल्लाह हुआ, तव्हांजो बि रब अल्लाह हुआ। जे ॻाल्हि नथी वणई त परे हटी वञ, फ़कीरन जे वेझो न आलना आमालुना, असांजे लाइ असांजो यार काफ़ी आहे। चओ सुभान अल्लाह। वलना आमालुना,
असां जे ला असां जो अमल काफिया वलकुम आमालुकुम तव्हां जे ला तव्हां जो अमल काफिया तव्हां पंहिंजी वाट वठो जेको रस्तो वणई थो उन वाट ते वञ फ़कीरनि खे घटि वधि न ॻाल्हा हे जेके दिलबर साईं जे दर जा पांधियड़ा आहिनि यार जो नालो वठण वारा आहिनि तोखे ख़बर नाहे त दिलबराबाद में असांखे छा वरियो मिलियो आहे क़ुरान तो फरमाए सिबगतुल्लाह वरी जो सुभान अल्लाह ओ जेको अल्लाह वारनि जे दर ते अचूं था मुझे मुर्शिद दिलबर साईं विदाह कई तो मुर्शिद कामिल दिल जो धोबी ओ जेको सिबगतुल्लाह कीअं थो मिले रब जो रंग मुर्शिद कामिल दिल जो धोबी साफ करे थो सीना हू नजरुन साण नवाजे नाजुक काटे कढे थो कीना हू नफ्स निभागो मुर्शिद मारे पार पुजाए सफीना दिलबर साईं वठ दर मुर्शिद जो दिलबर साईं वठ दर मुर्शिद जो पो पुजंदे पोए मदीना हू सुभान अल्लाह पुट असांखे हिते रंग मिलियो आहे मदीने वारे साईं जो असीं जो दर वठी वेठा आहियूं अचे मालिक जे दर ते अचे वेठा आहियूं असांजे बाबा हर शइ हे दर आहे ॾाढ़ी मिली पटको मिलियो डंदड़ मिलियो शरीयत मिली दीन मिलियो चओ सुभान अल्लाह दिलबर साईं पंहिंजे मालिक जे लाइ चयो मां इहो शेर वरी पंहिंजे मालिक जे लाइ थो चवां अॼु दाता तुंहिंजे द्वारे ते ऐं दान बिना दर कीअं छॾियां अॼु दाता तुंहिंजे द्वारे ते ऐं दान बिना दर कीअं छॾियां आऊं मंगतो आया मोहब्बत जो तुंहिंजी उल्फत रात रहमत जो तुंहिंजी पिरत प्यार में चाहत जो तुंहिंजी पिरत प्यार में चाहत जो तुंहिंजी पिरत प्यार में चाहत जो उन चाह बिना दर कीअं छॾियां आऊं दान बिना दर कीअं छॾियां ज़ोर सां जो सुभान अल्लाह ॿियो ख़बर तव्हांखे बि अल्लाह जो रंग खपे जंहिंखे खपे हथ त मथे खणो रंग साज ओ अल्लाह जे रंग सां रंगण वारो कामिल मुर्शिद मुबारक हुजे वो जो तव्हां उन रंग साज वटि पहुची विया अल्लाह का दुआ है अल्लाह असांजे सीननि खे मदीने वारे साईं जी मोहब्बत सां माला माल फरमाए अल्लाह पंहिंजी मोहब्बत ऐं मारिफत जो हक़दार ऐं असां सभिनी खे उन किरदार वारो बणाए अल्लाह असां सभिनी जी दिलयुनि खे मुर्शिदनि जी सच्ची मोहब्बत ऐं इन मोहब्बत में फनाइयत नसीब करे बिला ताख़ीर मुंहिंजा सोना मुर्शिद कामिल